अस्सलाम वालेकुम। हींअर तव्हां कहिड़े बि डिस्ट्रिक्ट में आहियो सिंध में या कहिड़ी बि दुनिया जी लोकेशन ते आहियो, गूगल ते जेकॾहिं टेम्परेचर ॾिसंदो त हू तव्हांखे उन लोकेशन जो टेम्परेचर ॿुधाईंदो। टंडोजाम जी लोकेशन ते आहियूं। टंडोजाम जी लोकेशन ते असां जेकॾहिं हींअर गूगल खां टेम्परेचर पुछंदासीं, टुडे टेम्परेचर इन टंडोजाम, ईअं लिखंदासीं या कुझु जीअं बि पाण खे अचे त जेका ॻाल्हि लिखणु अचे थी त तव्हांखे उहो ॿुधाईंदो। त हींअर टंडोजाम में ॿुधाए पियो त 43 डिग्री सेंटीग्रेड आहे, पर फील लाइक जेको आहे 51-52 आहे, मतिलबु तमामु शदीद गर्मी आहे। पर वीडियो ठाहिण जो मक़सदु इहो आहे त हीअ वण असांजी धरती, असांजी ज़मीन, असांजी माहौल, असांजे इंसान, असांजे जानवरनि, असांजे जेको आहे पखियुनि, हर शइ जी सूंहुं आहे। सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटी टंडोजाम जो ब्रीडिंग डिपार्टमेंट आहे। इन जी भर में ही जेके 2 नीमूं बीठियूं आहिनि, जिते आहिनि मोटरसाइकिल बीठा आहिनि, इहे 2 नीमूं आहिनि। इन्हनि जा वण ॾिसो तव्हां केॾा घाटा आहिनि, तव्हां हिननि जे हेठां वञी बीहंदो या हीउ जेको वणु आहे हिन जो तव्हां ॾिसो सायो ॾिसो, हेठां छांव ॾिसो। वण जो मतिलबु मथां बूढ़ो जेको आहे वणु आहे, इहो तव्हां ॾिसो घाटो आहे। हिन जे हेठां मां बीठो आहियां, पुरसुकून लॻो बीठो आहियां। ऐं हीअ नीमूं ॾिसो, माना हीअ असांजी धरती जी सूंहुं आहिनि। असांखे साफ़ु ऑक्सीजन मिले थी, असांजे पखियुनि खे रहाइश मिले थी, असांखे काठ मिले थो, असांजे माहौल मां कार्बन डाइऑक्साइड इहे वण खणनि था। तव्हां वण लॻायो, निम जा, ॿेर जा, बबुर जा, सुखचैन जा, पिपर जा वण, टाली लॻायो, जेके वण तव्हांजे आसपास हुजनि, अंब जा वण लॻायो। इहे माना तव्हां जेको आहे सावक हुजे, वण लॻाईंदो, कार्बन डाइऑक्साइड घटि थींदी माहौल मां, ऑक्सीजन साफ़ु, असांजो माहौल साफ़ु सुथिरो थींदो। मौसमियात जी तब्दीली जे करे बारिशूं ख़तमु थी वियूं आहिनि या किथे तमामु हद खां वधीक बारिशूं थी वियूं आहिनि। इहा मौसमियात जी तब्दीली आहे। टेम्परेचर तमामु ज़्यादा आहे, माना सियारो असांजो ख़तमु थी वियो आहे, असांजी ज़मीन ख़राबु थी वई आहे, असांजो पाणी ख़तमु थी वियो आहे। हीअं तव्हां क्राइसिस ॾिसो न, कोटड़ी बिराए ते हेठि डाउन स्ट्रीम में पाणी आहे ई कोन। इहा सूरत हाल आहे। इन्हनि जा वाहिद हल छा आहे? असां पंहिंजी सरज़मीन खे बचाईंदासीं, असां पंहिंजे माहौल खे बचाईंदासीं। असां न कंदासीं, केरु कंदासीं? तव्हां इन जो जवाबु ॾिजो। इन्हनि शयुनि जी असांखे ज़रूरत आहे। वण असांजी धरती जी सूंहुं आहिनि, असांजे सुठे साफ़ु सुथिरे साह खणण जो ज़रियो आहिनि। ईंदड़ नसलनि जे लाइ, पंहिंजे लाइ, सिंध जे लाइ, पाकिस्तान जे लाइ वण लॻायो। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। हिकिड़ो ई आम हिकिड़ो पैगाम आहे त असां हिन धरती जो तहफ़ुज़ वण लॻाए करे सघूं था। सुठा अमल करे, नेकी जो अमल आहे, वण लॻाइण सदका जारिया आहे। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। वीडियो पसंदि अचे लाइक एंड शेयर ज़रूरु कजो। वण लॻाइण वारे अमल ते, माना ॻाल्हि ते अमल ज़रूरु कजो। थैंक यू सो मच।